हाणे हे सोलर सिस्टम आहे ठीक आहे। हे सोलर सिस्टम हे पंहिंजे दायरे में फिरंदो, पंहिंजे महवर में फिरंदो। हीअ केरु आहे? मर्क्यूरी। हे सयारो आहे। हे छा आहे? हे तारो आहे, बरंदड़ तारो आहे, वॾे वॾो जेको बरे थो, सभिनी खे रोशनी थो ॾे ठीक आहे। हे सिज आहे। सिज छा आहे? स्टार। हाणे हे मर्क्यूरी आहे। हे छा आहे? ग्रह खे छा चवंदा आहियूं असां? प्लानेट। प्लानेट जा ॿ कम हूंदा आहिनि। हिकु त हिनखे पंहिंजो दायरो आहे, हिन में फिरे थो, ॿियो वरी दायरो हिन दायरे पंहिंजे दायरे में फिरंदो, हे फिरंदो वरी हिते ईंदो ठीक आहे। हाणे हे जेको हिन में फिरे थो, हिन में 24 कलाक थींदा आहिनि ठीक आहे। हे जेको मथींदा आहिनि इहा साल में थींदी आहे, जेको साल पूरो थींदो आहे। हे ईअं रोज़ फिरंदो आहे 24 घंटा, वरी हे जेको ईअं फिरी ईंदो इहो साल जो आहे ठीक आहे। हाणे हे पंहिंजे लेखे पियो फिरंदो, हिनजो पंहिंजो कमु आहे। हे पंहिंजे लेखे पियो फिरे थो, ॾिसो हिक ॿिए सां मिलनि नथा, मिलंदा त तबाही थींदी ठीक आहे। हाणे हे उन खां पोइ ग्रह 8 ग्रह आहिनि ठीक आहे। 8 ग्रह कहिड़ा कहिड़ा आहिनि मां लिखिया आहिनि? मर्क्यूरी, वीनस, अर्थ, मार्स, वरी ॿिया जुपिटर, सैटर्न, यूरेनस ऐं नेपच्यून। इहे थिया 8। हाणे हे जेको ॿियो नंबर आहे इहो वीनस आहे। हाणे वीनस इहो पई फिरंदी पाण में, गोल पर हिते गोल पर ओ ईअं बि फिरंदी, इहा 24 कलाक ईअं फिरंदी, वरी साल में हिकिड़ो चक्कर हीअं हणंदी, हिन सां न मिलंदी। ॾेढ साल हिन जो दायरो आहे, हे साल में चक्कर हणंदी, कोई कंहिंसां न मिलंदो, हर को पंहिंजो कमु कंदो। छा थियो? 2 ग्रह थिया। कहिड़ो थियो? मर्क्यूरी, वीनस। हे 3 नंबर आहे अर्थ, ज़मीन जंहिं ते असां हूंदा, पोइ थी थोरो ठीक आहे। इहे थी अर्थ। हाणे अर्थ फिर बाबा जो कुझु पाण में उहो ईअं हीअं फिरंदी 24 कलाक हीअं फिरंदी। असां जेको चवंदा आहियूं न राति जा 12 घंटा, ॾींहं जा 12 घंटा, उहे 24 कलाक पाण फिरंदी, उहे साल में चक्कर हणंदी सभिनी खां परियां हीअं। हे हिन सां न मिलंदी, हे पंहिंजे दायरे में फिरंदी, साल में हिकिड़ो चक्कर इहो हणंदी, वरी अची करे हीअं पई फिरंदी, पई फिरंदी। हीअ ज़मीन आहे, हीअ असांजी ज़मीन आहे जंहिं ते असां रहूं था, जितां असांखे सितारा नज़र अचनि, ज़मीन जा सितारा न आहिनि। हाणे हिन जो जेको उपग्रह आहे उहो चंड आहे, जंहिंखे सैटेलाइट चइबो आहे ठीक आहे। हाणे हे सॼो जेको आहे सोलर सिस्टम आहे। सोलर सिस्टम में छा चइबो आहे? शमसी निज़ाम। हाणे हीअं सम्झ में आयो त कोई कंहिंसां टकर न कंदो, कोई कंहिंसां लॻंदो न, हर कंहिंजो पंहिंजो मुफ़ासिलो आहे, ऐं ॾींहं थींदा, राति थींदा, कंहिंजो नंढो थींदो, कंहिंजो वॾो थींदो। 8 ग्रह, उन जा वरी ॿियनि ग्रहनि खे पंहिंजा पंहिंजा उपग्रह आहिनि। उपग्रह खे चइबो आहे सैटेलाइट। माना जेकॾहिं धरतीअ खे हिकिड़ो आहे त मार्स खे 32 चंड, उहे सैटेलाइट उपग्रह आहिनि ठीक आहे। हाणे सम्झ में आई आहे?